सकरन रिपोर्ट काज़ी जावेद सनाई ज़िला शहीद बेनज़ीराबाद जे मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि शहरनि मां गुज़िरियल 2 महीननि दौरान फुर ऐं चोरी थियल 67 मोटरसाइकिलनि समेत लखी रुपयनि जी चोरी थियल सामान मालिकनि खे मोटाए ॾिनो वियो। उन सिलसिले में एसएसपी शहीद बेनज़ीराबाद जी ऑफिस में तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें डीआईजी शहीद बेनज़ीराबाद मोहम्मद यूनिस चांडियो ख़िताब कंदे चयो त गुज़िरियल 2 महीननि दौरान मुख़्तलिफ़ ॾोहनि में मुलविस ऐं घुरिबल 11 टोला गिरफ़्तार किया विया आहिनि, जिन वटां 67 फुर ऐं चोरी थियल मोटरसाइकिलनि समेत लखे रुपयनि जो सामान हथ करे असल मालिकनि हवाले करे रहिया आहिनि। हिन उहो बि चयो त पुलिस जी पूरी कोशिश आहे त शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न खे ॾोहनि खां पाक कयूं। हिन एसएसपी महज़ूर अली गोरी जी कोशिशुनि खे पिण सारायो। तक़रीब दौरान जॾहिं मुतासिर मालिकनि खे मोटरसाइकिलूं ऐं सामान वापसि कयो वियो त संदनि चेहरनि ते मुरकूं हुयूं ऐं ज़बान ते दुआउनि जा कलमा हुआ। तक़रीब दौरान मुतासिर सकरन वासी शहरी तौसीफ़ रहनुमाई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पुलिस जेकॾहिं ईअं ई ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी रखंदी ईंदी त हिक ॾींहुं ॾोहनि जो ख़ात्मो थी सघे थो।